यार ॻाल्हि त ॿुध हाँ ॿुधा छा थियो आहे? अरे यार हलाए ला कढी छॾिया अथई 5 मिंट वेह त सही हिते हलिया वे वॾो पंधु कयो आहे यार अकन वॾो पंधु कयो आहे हलाए ला कढी छॾिया अथई हाणे तुंहिंजो घर बि वेझे अची वियो आहे यार कुझु खारा पीआर त सही हाँ वञ कुझु बिरयानी ज़रियो खणी आ खाऊं त भला बुख लॻी आहे अरे न बाबा चांवर तमामु घणा महांगा थिया आहिनि असां बिरयानी पचाइणी छॾे ॾिनी आहे हल रे यार भला वञ सूजी जो गिरह खणी आ खाऊं सूजी न बाबा सूजी बि कोन पचाईंदासीं गिहु तमामु घणो महांगो थी वियो आहे 400 रुपया किलो आहे गिहु अरे मरी यासी भला दाल चाढ़ी दो दाल खणी आ दाल अरे दाल त बाबा सब्जी खां वधीक महांगी आहे ऐं उहा बि खाइण सां असांखे वठे थी पेट में गुड़ थी करे उन करे दाल बि असां कोन खाईंदा आहियूं या हूं से भला चांहि जो ढुक पियार भला चांहि अरे चांहि बि बाबा महांगी थी वई आहे खीर त एॾो महांगो आहे जो 140 रुपया किलो सिलेमानी चांहि बि असां कोन था काढ़ियूं हा अरे यार अकन भला थधो पाणी खणी आ अरे थधो पाणी सां आहे ई कोन्हे फ्रिज असांजी हले कोन थी वापडा वारनि जी सॼो ॾींहुं लोड शेडिंग शुरू आहे इन करे थधो पाणी थिए कोन थो गरम पाणी आहे चवई त खणी अचां अरे यार गरम पाणी खणी आ मिड़ी निड़ी पुसायूं जेकॾहिं गरम पाणी पीअणो थिए त साम्हूं अॾ थी उतां पीआर वञी हाँ दोस्तों जेकॾहिं असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा ऐं बेल आइकन खे दॿाए छॾींदा जीअं त सुठा वीडियोस तव्हां वटि जल्द मां जल्द पहुची सघनि।